शायद चवण इहो चयो पिए त आइन में हिकिड़ी तरमीम थी वञे, पोइ तरमीम ते वरी हुनजी तरमीम थी सघे थी, 200 सैकिड़ो थी सघे थी सही, पार्लियामेंट जी मर्ज़ी आहे। उहो बरतानवी पार्लियामेंट लाइ चयो वेंदो आहे, जेको मदर पार्लियामेंट तसवर थिए थी, उन लाइ चयो वञे थो त सवाइ इन ॻाल्हि जे बरतानवी पार्लियामेंट सभु कुझु करे सघे थी, सवाइ इन ॻाल्हि जे त उहो हुकुम करे त सिज जेका आहे ईस्ट बदिरां वेस्ट मां उभिरे, छाकाणि उन ते पार्लियामेंट जो वस नथो हले, बाक़ी हू सभु कुझु करे सघे थी। सो ही पार्लियामेंट बि सभु कुझु करे सघे थी। हुते त को लिखियलु आइन बि कोन्हे, हुते त कन्वेंशन्स ऐं रिवायतनि ते हले थो बरतानिया। असां वटि लिखियलु आहे, लेकिन असां वटि जेको ज़िया कई अठी तरमीम हुई न, 8th अमेंडमेंट, जंहिंमें प्रेसिडेंशियल पावर्स हुआ, हू हिकिड़ो दफ़ो ख़तमु थी, वरी पावर्स मिलिया, वरी ख़तमु थी वरी। सो इहो जॾहिं बि को अहिड़ी पार्लियामेंट अची वई त ही सभिनी शयुनि खे अंडू करे सघे थी। असां वटि अञा 6 थी वञे, इंडिया 100 खां चढ़ी वियो आहे, 6 आहिनि असां वटि अञा, उहो त 100 खां चढ़ी विया आहिनि इंडिया ते। ज़ाहिर को आइन को हर्फ़ आख़िर हूंदो आहे न, हर को नाउज़ुबिल्लाह मथां लथल सहीफ़ो त न आहे न, हुन में चेंजिस थींदियूं आहिनि। अगरि अवामी शऊर ऐं विज़डम हालात ऐं वक़्त सां, मिसाल अॼु खां जॾहिं भुटे साहिब जे ज़माने आइन ठहियो त को सोशल मीडिया ते न हो, अॼु अगरि ज़रूरत पइजी वञे कानून साज़ी त अॼु बि थी सघे थी। सो इहो त थी सघे थो सही। नकी साहब, बहुत ही वाकई में तकलीफ दार सूरत हाल है, और आपकी आवाज़ में भी आज जो कर्ब मुझे महसूस हो रहा था कि शायद बच्चे की तबीयत भी ठीक नहीं है, और आप कुछ मैयतों का जिक्र कर रहे हैं। क्या किया जाए? क्या इसकी मतलब कौन सी अवेयरनेस, और किसका, मैं तो हमेशा ये कहता हूँ कि आम आदमी को जितनी अवेयरनेस अपने इश्यूज से है, जितनी उनको नॉलेज है कि वो किस तकलीफ से गुजर रहे हैं, वो शायद हम जैसे लोगों को हो भी ना। जो गुजर रहा है उस तकलीफ से, जो उस डेंगी की मिसाल, इस वक्त डेंगी लतीफ़ाबाद 6 नंबर, 8 नंबर, 10 नंबर, या कासमाबाद, या फुलेलीपेट आबाद, या हीराबाद, या जहां भी सिविल लाइन डिफेंस में किसी तबके और इलाके का फर्क नहीं है। कौन बोले? जो भुगत रहा है वो बोले ना, जो उसको सारी चीजों को अपना नसीब का हिस्सा समझकर बर्दाश्त किए चला जा रहा है, वो आखिर कब कब उसको वो फैसला करेगा कि बहुत हो गई। यानी आप, अभी हम बल्दियाती इदारों की बात कर रहे थे, भाई ठीक है, डेंगी का इलाज तो जाहिर है हॉस्पिटल्स में इमरजेंसी लगानी चाहिए, एक्स्ट्रा एफर्ट होनी चाहिए, वो तो सब चीज़ें अपनी जगह, लेकिन कोई स्प्रेज हो रहे हैं, आई एम श्योर कि वो भी खाना पूरी हो रही होगी। ये तो बल्दियाती इदारे का काम है ना, कि वहाँ पर जो भी आपकी म्यूनसिपल कॉरपोरेशन है या डिस्ट्रिक्ट काउंसिल है, ये तो शहरों का हाल आप ये बता रहे हैं। ज़ाहिर है अगर लतीफ़ाबाद से हटड़ी या हुसड़ी या खत्थड़ या ये जो इलाके इर्द-गिर्द हैं उसके, वहाँ मच्छर को किसी गाड़ी की ज़रूरत नहीं है जाने की। तो आखिर देखिए, मैं इस बहस में पड़े बगैर कि ये लोग वोट देते हैं, क्योंकि लोग अब ये कहना शुरू हो गए हैं कि जी वो वोट हमने तो किसी को दिया था, वो कहीं चला गया। लेकिन तो फिर क्या करें? लोग अगर बर्दाश्त करेंगे, मैं अगर किसी पे ज़्यादती कर रहा हूँ, मैं इंसानी फितरत है कि जब तक अगला वो मेरी ज़्यादती बर्दाश्त कर रहा है, मैं करता चला जाऊँगा। बहुत कोई एक आध फ़ीसद है, एक ऊपर के हिस्से में आके मुझे रियलाइज़ेशन हो, बहुत ही नाम इम्कानात कम है कि मैं खुद ब खुद मुझे एक ऐसे एहसास हो कि यार मैं ज़्यादती कर रहा हूँ। जो अस्पतालों में मेडिसिन्स के प्रोक्योरमेंट में पैसे खा रहे हैं, जो ये सारे मामलात हो रहे हैं। आप समझते हैं कि डेंगू के स्प्रे के लिए पैसे नहीं आ रहे होंगे? तो सर, मैं दुआ कर सकता हूँ। मैं अब, मेरे सब शहर हैं, कराची भी मेरा शहर है, और हैदराबाद और कश्मीर तक सब मेरे शहर हैं और गाँव हैं। लेकिन हम जैसे लोग तो उनके साथ दुआ कर सकते हैं। तो करना तो लोगों को ही है। अच्छा, इहे बेसिक शयूं आहिनि न, इहे त माना चइजनि त माना हिन में त छा हिन में त इहो बि नथी चई सघिजे त यार वाह जो कमु कयो, न न वाह जो कमु चइजे त बेसिक शइ। न ॾिसो, हिकिड़ी विज़िबिलिटी नज़र ईंदी आहे। हीअ जो कंहिं ॿिए कॉलर फ़ोन करे चयो त शहबाज़ शरीफ़ हुते, यस, ही हू जेको मतिलबु पोइ साईं डुक डोड़ करे पियो, हू जिते पाणी बीठल आहे उते हुनमें डीज़ल पियो हारे नालियुनि में, ठीकु आहे, हुनमें कॉस्मेटिक पियो, पर हू जेको हींअर मोहतरमा हुनजी भाइटी वेठी आहे, हू हुनखे बि ठीकु सां न पई करे सघे। असां वटि त अहिड़ो कॾहिं ट्रेंड ई कोन्हे।
त असां रियल इश्यूज़ जेको माण्हू भोगे पियो फ़िलहाल ॿियनि ते ध्यानु कहिड़ो था ख़्यालु कयो अच्छा पंहिंजे ज़ाहिर हिकिड़ी इंटरनेशनली सूरत हाल थोरी तब्दील थी वई त वरी महसूसु थिए थी छो जो हीउ जेको पैक्ट थी वियो आहे इंडिया अमरीका जो उतां जा डिफेंस मिनिस्टर चवनि था जेको तवाज़ुन हिली वियो हुयो डिफेंस जो खिते में उहो वापसि अचे हाणे बार बार चऊं पिया न मोदी का क्या होगा त मोदी लाइ अमेरिका जेको आहे सॼो प्रेशर विझी 10 साल उनजो जेको हुनखे ॾिठो करे सॼी दुनिया में त बाबा ही मोदी जा जहाज़ बि किरी पिया पोइ पाकिस्तान ज़बरदस्तु आहे पाकिस्तान जी फील्ड मार्शल ज़बरदस्तु आहे हीअ जेको करे रहियो हो ट्रम्प त उहो उनजे पोयां इहो हो अॼु माठि में ॻाल्हि कई पई वई त साईं रशिया खां तेल न वठे इंडिया यस उहा ॻाल्हि उते बि थी हा असल ॻाल्हि इहा हुई त अमेरिका हिकिड़ो पैक्ट करणु चाहे पियो मुआहिदो हाणे अमेरिका जो मसइलो हुनजो मिलिट्री इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स आहे इंडिया तमामु वॾी मार्केट आहे इंडिया खे हथियार चाइना ऐं पाकिस्तान जो पाड़ेसरी आहे यस हुनखे हथियार ज़ाहिर खपनि ई खपनि यस त हू अॻु में जेको फ्रांस खां वञी रशिया खां हितां हुतां वठंदो हाणे अमेरिका हुनखे 10 सालनि लाइ सोको कयो आहे त बाबा हाणे तूं मूंखां हथियार वठंदे बसि हाणे उहो बि अंग अखर अची ईंदा त केतिरे ट्रिलियन्स ऑफ डॉलर्स जा उहो हथियार हूंदा सालनि में छा त ज़ाहिर इंडिया साह पटियो हूंदो मोदी जेको बि हुनखे रेज़िस्ट कयो पिए या न पियो कयो मूंखे ख़बर न आहे त हुन साह पटियो हूंदो ऐं जेको चए थो तवाज़ुन ज़ाहिर आहे हिन दफ़े ॾिठो वियो त चाइना जी सपोर्ट मतिलबु यानी सपोर्ट टेक्निकल सपोर्ट सां असां जेको हशर कयो इंडिया जो त शायदि हुन ॾे बि इशारो हूंदसि बट ट्रम्प एट द सेम टाइम यस प्रेसिडेंट शी सां चाइना सां बि पंहिंजा मामला ठीकु कया आहिनि जी यानी हिकिड़े पासे इंडिया सां पंहिंजो मुआहिदो करे इंडिया खे बि सुकून में मतिलबु इंडिया ॾे बि हथु रखी छॾी ऐं चाइना सां बि मामला ठीकु करे वठंदा अथसि सो हिते त माना ट्रम्प हा हिते हींअर ट्रम्प जेको आहे ट्रम्प डिप्लोमेसी इज़ वर्किंग पर सभु जॾहिं इन शइ खे असां कनेक्ट कयूं था टुवर्ड्स जेका इंडिया जी पॉलिसी आहे टुवर्ड्स अफ़गानिस्तान ऐं पाकिस्तान ट्रम्प जी फ़िलहाल त ज़ाहिर का बि अहिड़ी पॉलिसी न आहे टुवर्ड्स पाकिस्तान त पाकिस्तान खे नुक़सानु या पाकिस्तान खे अहिड़ी का सोच पर ज़ाहिर अफ़गानिस्तान अगरि डिस्टेबलाइज़ रहे थो इंगेज रहे थो हिकिड़ो पूरी कशमकश रहे थी जीअं अॼु ख़्वाजा आसिफ़ साहब बि चयो त भई रहंदो ईअं को मुआदो होल्ड ई नथो करे सघे जेसि ताईं हू पंहिंजी दरअंदाज़ी बंदि न कंदा असांजे अंदरि उहो ज़ाहिर हिकिड़ी टेररिज़म आहे हिकिड़ी हो आहे उहो त हलंदी रहंदी त हुनजे ज़ाहिर ॻाल्हि आहे पोइ ख़राबु थींदा रहंदा रिश्ता त हिकिड़ी पूरी अगरि इहा इंस्टेबिलिटी मेंटेन रहे थी त पोइ अमरीका खे त हिकिड़ो जीअं पाण उन्हनि बि ॻाल्हायो त फ़ाइदो त आहे न छो जो अफ़गानिस्तान इंगेज रहंदो पाकिस्तान इंगेज रहंदो चाइना स्लो थींदो पाकिस्तान लाइ हिन सॼी गेम मां ज़ाहिर अगरि इहा ॻाल्हि ठीकु आहे जो ख़्वाजा आसिफ़ मां बि तव्हांखे शुरू खां चवां पियो त मूंखे हिन ठाह थियण जी उमेदु नज़र नथी अचे कीअं ठाह थींदो हू असां वटि दहशतगर्दी कंदा असीं चवंदासीं असां ठीकु आहे पोइ त ॻाल्हि ई पोइ त शुरू छो कयोसीं असां एग्ज़ैक्टली सो वी कांट अफोर्ड दिस लेकिन यू आर राइट कि अगरि असां हुते बम्बार्टमेंट कंदासीं या ही शयूं कंदासीं त ज़ाहिर आहे अफ़गानिस्तान डिस्टेबलाइज़ थिए थो ऐं इंडिया बि हुतां असां ॾे करे थो माना सॼो हिकिड़ी प्रॉक्सी वॉर शुरू आहे जेका त नुक़सानु त चाइना खे थिए पियो छाकाणि त चाइना चाहियो पिए त हिकिड़ी पुरअमन रूट मिले हुनखे जेको हुनजो यूरोप सां कनेक्ट करे जेको हुनजो आहे सी पैक जो सॼो जेको छा रोड कहिड़ो ओबोर वन बेल्ट वन रोड वन बेल्ट वन रोड वारो जो कॉन्सेप्ट आहे हुनजो उहो त वरी मुतासिर थी वियो सो दिस इज़ चेस गेम ही इंटरनेशनल चेस गेम थिए पई लेकिन हिन चेस गेम में अगरि एंड ऑफ द डे इंडिया अमेरिकी हथियार वठी हुन सां पाण खे राज़ी करे वरितो चाइना जी हिकिड़ी टैरिफ जो मामला हुते ठीकु थी विया चाइना पाकिस्तान जी रिटेलिएशन मां पाकिस्तान मां नाख़ुशि थियो ऐं पाकिस्तान जी हाणे का ख़ासि ज़रूरत अमेरिका खे हीअ रही त एंड गेम में असांखे त रुगो तारीफ़ूं मिलियूं अमेरिका शुरू थी थिए अमेरिका जी रुगो तारीफ़ूं असांखे मिलियूं पुठी त ठपी मिली बाक़ी त कुझु कोन मिलियो घिटी और शुरू थी थियनि त छा थो थिए चओ अच्छा हिन अहिड़ी ॻाल्हि रखी वठो ज़रा कल्ह बि मौलाना साहिब बि जेको आहे पाण ॻाल्हि कंदा रहंदा आहियूं त मौलाना साहिब जो हिकिड़ो फज़लुल्लाह मौलाना फज़लुल्लाह जो हिन ॾिसणु ज़रूरी आहे त उहो कहिड़ो टोन हुननि जी एक्सट्रीम थींदी थी वञे हार्श थींदी वञे टुवर्ड्स उहो सिस्टम हाणे त मरियम खे पर्सनल बि अटैक्स कनि था पिया मौलाना साहब नाराज़ थियसि हिन सॼे सेटअप खां PDM वन सरकार खां पोइ PDM इलेक्शन खां पोइ शदीद नाराज़ आहिनि हिन में त को हर्ज न आहे पोइ उनखे को
पूरी तरह सां को बि राज़ी करण लाइ तयारु न पियो थिए। हिकु नंढी ॻाल्हि थोरो एक्सट्रीम ॻाल्हि हुननि कई, हुननि चयो त जेको अफ़गानिस्तान जो तव्हां चैप्टर खोलियो आहे उहो अमेरिका जी तारीफ़ में आप जोड़े हो रहे हैं, इस वजह से खोला है। मतिलबु इहा त अमेरिका फिरी वेंदो, उहा ॻाल्हि जेका इहो हिकिड़ो खुटको त आहे त अमेरिका फिरंदो इन सॼे ऐं ट्रम्प लाइ फिरण को मसइलो ई कोन्हे। यस 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 सो उहो त विच में को पर्दो ई नथो रखे, जी करे अशरिक करे मशरिक। सो मौलाना साहब नाराज़ त थिए पियो, पर ॾिसणो इहो आहे त मौलाना फज़ल रहमान रुगो लफ़्ज़ी नाराज़गी ई जारी रखंदो या को अमली नाराज़गी जो बि मुज़ाहिरो कंदो। जंहिं ॾींहुं अमली नाराज़गी लाइ मौलाना साहब राज़ी थी वियो त पोइ पाण सम्झंदासीं त कुझु थिए पियो। मौलाना साहब बि बसि लफ़्ज़नि जी सिर्फ़ु नाराज़गी ॾेखारे थो, बाक़ी ख़ैर थी वञे थो।